नाज़रीन सांगड़ा में रिपोर्ट करे पियो महमूद काइम खानी। DIGP शहीद बेनज़ीर आबाद कैप्टन रिटायर परवेज़ अहमद चंड जो SSP ऑफिस सांगड़ में इजलास कयो। इजलास में SSP सांगड़ एजाज़ अहमद शेख खां सवाइ तमाम DSPs SDPOs ऐं SHOs शिरकत कई। DIG पंहिंजे खिताब में चयो त इजलास जो मक़सदु उहो आहे त महकमे सिंध पुलिस जी ऑपरेशनल कम में बहितरी आंदी वञे। इजलास में शिरकत कंदड़नि खां सलाहूं वरितियूं वञनि ऐं उन्हनि जे तजुर्बे खां इस्तेमालु कंदे सिंध पुलिस खाते जी ऑपरेशनल कम के बेहतर बणायो वञे त जीअं पुलिस में कुछ सुधारा आणे सघजनि, मौजूदा दौर जी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई सघिजे। हिन पंहिंजे खिताब में वधीक चयो त केस दाख़िल करण में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत न कई वञे। पुलिस जो कमु क़ानून मूजिबि मेरिट ते करणो घुरिजे। आवाम खे बहितर सहूलियतुनि जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे त जीअं आवाम में पुलिस जी साख खे बहितर बणाए सघिजे। SSP सांगड़ एजाज़ अहमद शेख साहब जन DIG शहीद बेनज़ीर आबाद कैप्टन रिटायर परवेज़ अहमद चंड जे पारां सिंध पुलिस जे कमनि खे बहितरी आणण जे हिसाब सां IG सिंध जे विज़न खे बहितर अंदाज़ में पहुचाइण ते साराहियो ऐं इजलास में शिरकत करण ते शुक्रिया अदा कयो।